الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا خذوا حذركم فانفروا ثبات أو انفروا جميعا وإن منكم لمن ليبطئن فإن أصابتكم مصيبة قال قد أنعم الله علي إذ لم أكن معهم شهيدا ولئن أصابكم فضل من الله ليقولن كأن لم تكن بينكم وبينه مودة يا ليتني كنت معهم فأفوز فوزا عظيما. فليقاتل في سبيل الله الذين يشرون الحياة الدنيا بالآخرة ومن يقاتل في سبيل الله فيقتل أو يغلب فسوف نؤتيه أجرا عظيما. وما لكم لا تقاتلون في سبيل الله والمستضعفين من الرجال والنساء والولدان الذين يقولون ربنا أخرجنا من هذه القرية الظالم أهلها واجعل لنا من لدنك وليا واجعل لنا من لدنك نصيرا. الذين آمنوا يقاتلون في سبيل الله والذين كفروا يقاتلون في سبيل الطاغوت فقاتلوا أولياء الشيطان إن كيد الشيطان كان ضعيفا. صدق الله العظيم. ईमान वारो वठो तव्हां पंहिंजे बचाव खे, पोइ निकिरो तव्हां टोला टोला थी करे या निकिरो तव्हां समूरे जा समूरा। बेशक कुझु तव्हां मां जेकी अलबत डर कनि था, पोइ जेकॾहिं पहुचे थी तव्हांखे का मुसीबत ते चवे थो त बेशक इनाम कयो अल्लाह ताला मूं ते, जंहिं वक़्तु न हुयो मां इन्हनि सां गॾु हाज़िर। ऐं जेकॾहिं पहुचे थी तव्हांखे का महिरबानी अल्लाह जे तरफ़ां त ज़रूरु ज़रूरु चवे थो त ॼण त न हुई तव्हांजे विच में ऐं उन जे विच में का मुहबत, काश के हुजां हा मां इन्हनि सां गॾु पोइ कामयाबु थियां हा, मां कामयाबु थियणु वॾो। पोइ भलत लड़नि अल्लाह ताला जे रस्ते में उहे माण्हू जेकी विकिणनि था पंहिंजी दुनिया जी हयाती खे आख़िरत जे एवज़, ऐं जेके लड़नि था अल्लाह जे रस्ते में, ऐं जेको लड़े थो अल्लाह जे रस्ते में पोइ क़त्ल कयो थो वञे या ग़ालिब थिए थो, पोइ अन क़रीब ॾींदासीं असां इन खे अजुर वॾो। छा आहे तव्हांखे जो नथा लड़ो अल्लाह जे रस्ते में ऐं कमज़ोर मर्दनि खां ऐं औरतुनि खां ऐं ॿारनि खां जेके चवनि था रब असांजा कढ तूं असांखे हिन ज़ालिम ॻोठ मां, जो ज़ालिम आहिनि इन ॻोठ वारा, ऐं बणा असांजे लाइ पाण वटां कोई हिमायती, ऐं कर असांजे लाइ पाण वटां का मदद या कोई मददगार। जिन माण्हुनि ईमान आंदो लड़नि था अल्लाह जे रस्ते में, ऐं जिन कुफ़ुर कयो लड़नि था शैतान जे रस्ते में, पोइ लड़ाई कयो तव्हां शैतान जे दोस्तनि सां। बेशक शैतान जो मकर आहे कमज़ोर। सूरत निसा जो 9 रुकू आयत नंबर 70 का
आयत नंबर 76 ताईं ऐं 5 सिपारे जो 6 रुकू मुकम्मल तिलावत कयोसीं ऐं तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मालिफुल क़ुरान जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 473 खां पेश कजे थो। पहिरीं आयत में अल्लाह ताला आयत जे पहिरें हिस्से में फ़रमाया जिहाद जे लाइ असलहे जी फ़राहमी जो अल्लाह से हुकुम ॾिनो ऐं ॿिए हिस्से में इक़दाम जिहाद जो हुकुम फ़रमायो। इन मां हिकिड़ी ॻाल्हि इहा मालूम अथई जंहिंखे अल्लाह ताला केतिरनि ई मक़ामात ते वाज़े फ़रमायो आहे त ज़ाहिरी असबाब खे इख़्तियार करणु तवक्कल जे ख़िलाफ़ु न आहे। ॿी ॻाल्हि इहा बि मालूम अथई त इते असलहे जी फ़राहमी जो त हुकुम ॾिनो वियो पर इहो वाइदो न कयो वियो त उन जे करे तव्हांखे यकीनन ज़रूरु महफ़ूज़ रहंदो। इन मां इशारो इन तरफ़ कयो वियो त असबाब जो इख़्तियार करणु सिर्फ़ु इत्मीनान क़ल्बी जे लाइ हूंदो आहे, वरना उन में फ़ी नफ़्सी नफ़ो ऐं नुक़सान कोई तासीर न हूंदी आहे। जीअं क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला फ़रमाया कुल लन युसीबना इल्ला मा कतबल्लाहु लना। ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं चओ त असांखे काई तकलीफ़ न पहुचंदी मगर जेका असांजे लाइ मुक़द्दर थी चुकी आहे। इन आयत मां पहिरियों त जिहाद जे तयारी जो हुकुम ॾिनो वियो, उन खां पोइ निकिरण जो नज़म ॿुधायो वियो त जिहाद में निकिरण जो तरीक़ो छा हुजणु घुरिजे, जंहिंजे लाइ 2 जुमिला अल्लाह ताला ज़िक्र फ़रमाया फ़न फ़िरू सुबातिन अविन फ़िरू जमिया। सुबात सुबत जी जमा आहे, उन जी माना आहे नंढी नंढी जमात जंहिंखे फ़ौजी दस्तो सरियो चवंदा आहिनि। यानी जेकॾहिं तव्हां जिहाद जे लाइ निकिरो अकेला ऐं तनहा न निकिरो बल्कि नंढी नंढी जमातुनि जे शक्ल में निकिरो या हिकिड़ी वॾी जमात लश्कर जी सूरत में निकिरो, छो जो अकेले लड़ण जे लाइ में लड़ाई में वञण में नुक़सान जो ख़तरो आहे ऐं दुश्मन अहिड़े मौक़े मां पूरो फ़ाइदो हासिल कंदो। तंहिंजे करे अल्लाह ताला फ़रमायो त तव्हां नंढी नंढी जमातूं थी वञो या वॾो लश्कर थी वञो। ऐं इहा तालीम जिहाद जे मौक़े जे लाइ मुसलमाननि खे ॾिनी वई, पर आम हालात में भी शरीयत जी तालीम इहा ई आहे त अकेले सफ़र न कयो वञे। छो त हिकिड़ी हदीस पाक में तनहा मुसाफ़िर खे हिकु शैतान चयो वियो आहे, 2 मुसाफ़िरनि खे 2 शैतान ऐं 3 खे जमात फ़रमायो वियो आहे। अहिड़ी तरह हिकिड़ी ॿी हदीस पाक में आहे ख़ैरुस सहाबत अरबा व ख़ैरुस सराया 400 व ख़ैरुल जुयूश 4000 रवाहु तिबरानी बहवाला मिशकात। यानी बेहतरीन साथी 4 आहिनि, बेहतरीन फ़ौजी दस्तो 400 जो आहे, बेहतरीन लश्कर 4000 जो आहे। व इन मिनकुम इन आयत में बज़ाहिर इहो मालूम थिए थो त इहो ख़िताब मोमिननि खे आहे, हालांकि अॻिते जेके अल्लाह ताला सिफ़तूं बयान कयूं आहिनि उहे मोमिननि जूं न आहिनि। इन करे अल्लामा कुर्तुबी रहमतुल्लाह अलैह फ़रमाए त इन मां मुराद मुनाफ़िक़ आहिनि जेके जिहाद में डर था कनि, सुस्ती था कनि ऐं बज़ाहिर मुसलमान हुजण जी दावा कनि था, हक़ीक़त में इहे मुनाफ़िक़ आहिनि। अल्लाह ताला फ़रमायो मज़लूम जी फ़रियाद रसी इस्लाम जो एक अहम फ़रीज़ो आहे। मक्के में एक कमज़ोर मुसलमान रहिजी विया जेके जिस्मानी कमज़ोर घटि सामान जे करे हिजरत न करे सघिया हुआ। बाद में काफ़रनि भी उन्हनि खे रोके छॾियो हो ऐं तरह तरह जूं अज़ियतूं तकलीफ़ूं ॾिनऊं ताकि इहे माण्हू इस्लाम खां फिरी वञनि। उन्हनि हज़रात मां बाज़ जा नाला तफ़ासिर में मज़कूर आहिनि। मसलन इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु, उन्हनि जी वालदा हज़रत सलमा बिन हिशाम, वलीद बिन वलीद, अबू जुंदुल बिन सहल ऐं इहे हज़रात अहिड़ा ईमान जे पुख्तगी जे करे उन्हनि जा ज़ुल्म ऐं सितम सहंदा रहिया पर इस्लाम ते मज़बूती सां रहिया। अल्लाह ताला इन मसाइब खां अल्लाह ताला खां दुआयूं घुरंदा रहिया ऐं अल्लाह ताला उन्हनि जी दुआ खे क़बूल फ़रमायो ऐं मुसलमाननि खे हुकुम ॾिनो त जिहाद करे उन्हनि कुफ़ार जे जबर ऐं तशद्दुद खां इन्हनि खे छुटकारो ॾियारियो। इन आयत में मोमिननि जे लाइ अल्लाह ताला 2 शयुनि जी दरख़्वास्त कई अल्लाह ताला खां मोमिननि। हिकिड़ी इहा आई त असांखे हिन ॻोठ मां कढे जंहिंजा अहल ज़ालिम आहे,
इते करियत मां मुराद आहे उन वक़्त में मक्कतुल मुकर्रमा इहे मुशरिकीन मक्का नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा ते ज़ुल्म कंदा हुआ, तशद्दुद कंदा हुआ, जबर कंदा हुआ, हिजरत खां रोकींदा हुआ, तरह तरह जूं उन्हनि खे तकलीफ़ूं ॾींदा हुआ। पोइ उन्हनि दुआ घुरी त अल्लाह साईं असांजो को मददगार मोकिल। अल्लाह ताला उन्हनि जूं इहे ॿई दुआऊं क़बूल फ़रमायूं जो बाज़ के उन्हनि खे अल्लाह ताला मौक़ो मुयसर फ़रमायो जो उहे हिजरत करे विया। बाज़ मके जे फ़तह थियण ताईं उते रहिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इताब बिन उसैद रज़ी अल्लाह ताला खे उन्हनि जो मुतवली मुक़ररु कयो, जिन्हनि मज़लूमीन खे उन्हनि जे ज़ालिमनि खां निजात ॾियारी। अहिड़ी तरह उन्हनि जी ॿी ॻाल्हि बि पूरी थी वई। इन आयत में साफ़ लफ़्ज़नि में किताल जे बजाए क़ुरान ही लफ़्ज़ इस्तेमालु कया, मालकुम ला तुक़ातिलून, तव्हांखे छा थियो आहे जो तव्हां किताल नथा कयो। इन हालात में किताल ऐं जिहाद हिकु तबई ऐं फितरती फ़रीज़ो आहे जंहिंजो न करणु कंहिं बि भले माण्हू जो कमु न आहे। जीअं मज़लूम हुजे पोइ ज़ुल्म ऐं जबर जे चकी में पीसजे पियो, पोइ अल्लाह ताला फ़रमाए थो त अहिड़े हालात में बि तव्हांखे छा थियो आहे जो तव्हां जिहाद नथा कयो। पोइ उन्हनि जेका दुआ घुरी, यक़ूलून रब्बना अख़रिजना, रब साईं असांखे हितां कढ, जंहिंजो अहल हिन ॻोठ मां कढ जंहिं ॻोठ वारा ज़ालिम आहिनि। पोइ अल्लाह ताला इन्हनि कमज़ोर मुसलमान मर्दनि ऐं औरतुनि जी दुआ क़बूल फ़रमाई ऐं उन्हनि जी मुसाइब जो फ़ौरी ख़ात्मो फ़रमाई। उन खां बाद जी आयत में अल्लाह ताला फ़रमाए अल्लज़ीन युक़ातिलून फ़ी सबीलिल्लाह, जेके अल्लाह जे रस्ते में लड़नि था, मोमिन अल्लाह जे रस्ते में लड़नि था ऐं काफ़िर शैतान जे रस्ते में लड़नि था। मोमिननि जी जंग इस्लाम जे ख़ातिर आहे, अल्लाह जे ख़ातिर आहे, दीन जे ख़ातिर आहे। काफ़िरनि जी जंग कुफ़ुर जे ग़लबे जे लाइ आहे, ताग़ूती क़ुवतुनि जे बरसरे इक़्तिदार जे लाइ आहे, दुनिया में कुफ़ुर ऐं शिरक जे चमकण जे लाइ आहे। अल्लाह ताला फ़रमायो त इन्हनि जी जंग आहे शैतान जे लाइ ऐं हुननि जी जंग आहे रहमान जे लाइ, अल्लाह जे लाइ लड़नि था। इन कैद शैतान कान ज़ईफ़ा, पछाड़ी आयत जे अल्लाह ताला हिस्से में फ़रमाए त शैतान जो मकर कमज़ोर आहे, शैतान जी प्लानिंग कमज़ोर आहे। मोमिननि जो कुझु बि नथो बिगाड़े सघे, मोमिननि खे कुझु नथो करे सघे। मोमिननि सां अल्लाह ताला जी मदद गॾु आहे। जीअं जंग बदर में थियो, पहिरियों शैतान काफ़िरनि सां वॾियूं ड्राड़ूं हणे पियो ऐं उन्हनि खे यकीन ॾियारे पियो त ला ग़ालिब लकुमुल यौम, अॼु तव्हां ते कोई बि ग़ालिब थी न सघंदो, इन्नी जारुल लकुम, मां तव्हांजो मददगार आहियां। पोइ जॾहिं ॾिठईं अल्लाह ताला जे तरफ़ूं मुसलमाननि जी मदद जे लाइ आसमान मां फ़रिश्ता लथा, शैतान भॼी वियो ऐं पंहिंजे इन्हनि मुशरिकीन खे चए पियो इन्नी बरी मिनकुम इन्नी अरा मा ला तरौन इन्नी अख़ाफ़ुल्लाह, मां तव्हां खां बेज़ार, मां जेको ॾिसां थो उहो तव्हां नथा ॾिसो। मलाइकनि खे ॾिसे पियो ऐं भॼी वियो। वल्लाहु शदीदुल इक़ाब, अल्लाह ताला जी पकड़ ॾाढी सख़्तु आहे। अल्लाह ताला फ़रमायो त शैतान जो मकर जेको आहे, शैतान जी सिटण जेका आहे, शैतान जो प्लान कमज़ोर आहे। अल्लाह ताला जे मुक़ाबले में उन जो प्लान कुझु बि नथो करे सघे। एसि ताणी रुकू पूरो थियो। अल्लाह ताला असांखे पंहिंजे कलाम मुक़द्दस जे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़िंदगी रही सुभाणे जो रुकू इंशाअल्लाह ताला वरी तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुन फ़िल आख़िरति हसनतुन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ून करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।